जंहिं माण्हूअ वटि सामान्य सफ़र बि हुजे, सवारी हुजे, उन माण्हू जे मथां हज फ़र्ज़ु आहे। यानी आसान तरीक़े सां जेको फ़ुक़हाए किराम जन ॿुधायो आहे, लिखियो आहे, उनखे अगरि असां सही तरीक़े सां सम्झूं त हर हिकिड़ो माण्हू अंदाज़ो लॻाए वेंदो त कंहिंजे मथां हज फ़र्ज़ु आहे, कंहिंजे मथां कोन्हे। हज़रत फ़ुक़हाए किराम रहमहुल्लाह फ़रमाइनि था, हर उहो मुस्लमान जेको आक़िल हुजे, बालिग़ हुजे, सिहतमंद हुजे, ग़ैर माज़ूर हुजे, यानी माज़ूर न हुजे, ऐं उन माण्हूअ वटि पंहिंजे ज़रूरत खां वधीक इज़ाफ़ी मालो दौलत हुजे, उन जूं जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि, उन खां अलावा उन वटि एॾो माल, एतिरो माल, पैसो, ॾोकड़, रुपया हुजनि जो उहो माण्हू पंहिंजे लाइ सवारीअ जो इंतज़ाम बि करे सघे, चाहे पंहिंजी सवारी हुजे या किराए ते हासिल करे। ऐं जॾहिं उते मके में पहुचंदो, जेतिरा ॾींहं उनखे मके में उते लॻंदा, रहाइश इख़्तियार कंदो, के होटल में रहंदो, जंहिं बि जाइ ते, उन जे लाइ इन जो बि इंतज़ाम हुजे, इन क़याम जे लाइ उन वटि एतिरा पैसा हुजनि, रहाइश जे लाइ जो इहो ख़र्चो उहो बर्दाश्त करे वञे, ऐं उते उनखे खाधे ख़ुराक जी ज़रूरत पवंदी, इन जो बि इंतज़ाम करे सघे, एतिरा पैसा उन वटि हुजनि, ऐं उन खां अलावा वापसीअ जो जेको किरायो आहे उहो बि उन वटि हुजे, ऐं रस्तो बि पुरअमन हुजे। ऐं उन खां अलावा उहे माण्हू जेके उन जे ज़ेरे कफ़ालत आहिनि, जंहिंजो ख़र्चो उन माण्हू जे मथां आहे, मिसाल जे तौर ते भई पंहिंजी नंढी औलाद आहे, नाबालिग़ पुट आहिनि, या नाबालिग़ पंहिंजूं नियाणियूं आहिनि, या बालिग़ नियाणियूं जंहिंजी शादी थियल अञा ताईं न आहे, उहे बि इन जे ज़िम्मे आहिनि, इन जे ज़िम्मे इन्हनि जो ख़र्चो आहे। या अबो ऐं अमा उहे मोहताज आहिनि, उहे साहिब इस्तिताअत न आहिनि, उहे पाण ज़रूरतमंद आहिनि, त इन्हनि जो ख़र्चो बि कंहिंजे मथां आहे, औलाद जे मथां आहे, इन शख़्स जे मथां। या अहिड़े तरीक़े सां भई वालिदैन वफ़ात करे विया आहिनि, उन खां बाद जेके ॿियो को भाउ अहिड़ो कोन्हे, जेके नंढा उनजा भाइर आहिनि, या नंढियूं जेके भेनरूं आहिनि, उन्हनि जो ख़र्चो बि इन जे मथां आहे। इन्हनि सभिनीनि शयुनि खे मद्देनज़र रखी करे, इन्हनि सभिनीनि जो ख़र्चो बर्दाश्त करे वञे थो अगरि जेके बि अफ़राद उन जे ज़ेरे कफ़ालत आहिनि, उन खां बाद उन माण्हू जे मथां हज फ़र्ज़ु आहे, उन खां बाद उन माण्हू जे मथां हज फ़र्ज़ु आहे। ऐं अगरि का औरत आहे, उन जे लाइ हिकु इज़ाफ़ी शर्त बि आहे, छो त औरत बग़ैर कंहिं महरम जे सफ़र नथी करे सघे, त उन जे लाइ महरम हुजण बि ज़रूरी आहे।